पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तो, अचण वारे एपिसोडनि में तव्हां ॾिसंदव त हाणे चाकर ख़ान पंहिंजा वाणू वठी करे जेको ॻोल्हे रहियो आहे जाबर वारनि खे, इन्हनि खे त हू डोड़ाए डोड़ाए ज़लील ख़्वार कंदो ई कंदो। पर उन्ही खां पहिरियां जेको आहे सांवल खे मारण जी कोशिश में आहिनि। सांवल खे ई कोन मारे सघंदा, छो सांवल खे मिड़ी मामूली धकु लॻो गोली जो, उहो तमामु जल्द वरी हाणे ॿाहिरि अची वेंदो ऐं इन्हनि खे डोड़ाए 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 जाबर वारनि खे उहो ज़लील ख़्वार कंदो। ऐं पोइ ख़बर पवंदी जाबर वारनि खे त वाक़ई जेको असां कोशिशि कईसीं ग़लति कईसीं, जेको असां कमु कयोसीं ग़लति कयोसीं। ऐं जाबर जेको इहो थुल्हो पुत भॼी बि न सघंदो, पोइ इनजी ख़बर पवंदी। ऐं रूंडे वारा जाबर वारे ऐं कासिम जो हशर ॾिसी करे चाकर ख़ान ऐं सांवल जे हथां उन्हनि जो अधु साहु उते सुकी ईंदो। पर शेरल जेको आहे, शेरल वॾो बेशिनी आहे, शेरल वॾो लाहो आहे, शेरल कोॾियूं हरकतूं कंदो। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।